अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाहि इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअु बिग़ैरि हिसाब हुनालिक दआ ज़करिया रब्बहू क़ाल रब्बि हबली मिन लदुन्का ज़ुर्रियतन तय्यिबा इन्नका समीउद दुआ। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैन मिन उर्बि व मिन अजम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिमीन। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले हैं मुर्शिद कामिल अकमल जो हैं अल्लाह से मिला देते हैं। मुर्शिद कामिल अकमल जो हैं अल्लाह से मिला देते हैं। मौजूद सामीन हज़रात, आशिकान मुस्तफ़ा, ग़ुलामान मुस्तफ़ा, मावा जे सामो तक़रीर करण जे लाइ नया वेठो बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट, हैदरी लिस्ट, हुसैनी लिस्ट में नालो लिखराईंदम। या असां तव्हांजी वॾी ख़ुशकिस्मती आहे जो अल्लाह तबारक व तआला
त असां तव्हां खे पंहिंजे कामिल अकमल वली जेके मुजाहिद इस्लाम हुआ त हज़रत क़िबला पड़ॾा साईं जी बारगाह में अल्लाह तबारक व तआला पहुचायो या खुशकिस्मती आहे, खुश नसीबी आहे त अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे त अल्लाह जी जंहिंजे मथां रज़ा करम हूंदो आहे, महिरबानी थींदी आहे त अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे प्यारनि पंहिंजे कामिल अकमल वलियनि जे क़रीब ऐं उन्हनि जी बारगाह में पहुचाईंदो आहे। त अॼु दरगाह आलिया रब शरीफ़ में आयल अहले मोहब्बत वारनि खे मां दिल जी गहराई सां खुशामदीद चवां थो त हे उन कामिल अकमल वली जो उर्स मुबारक आहे जंहिंजो असां तव्हां ते एहसान आहे, जंहिं असां तव्हां खे पंहिंजो प्यारो गुल त उहो गुल जंहिंजी खुशबू सिर्फ़ सिंध में न आहे त जंहिंजी खुशबू जंहिंजी खुशबू पूरी मुझो अक़ीदो आहे त पूरी कायनात में फैलजी रही आहे। त वक्त जेको आम गुल हूंदो आहे त उहो कुमाइजी वेंदो आहे, पर मुंहिंजा सोहणा इमाम मुर्शिद करीम कंबर वारा त उहे गुलाब जा गुल आहिनि, त उहे अल्लाह जे तरफ़ों मिलियल गुल आहिनि, मोहम्मद अरबी जे तरफ़ों मिलियल आहिनि। त उहे हज़रत क़िबला पड़ॾा साईं जे तरफ़ों असां तव्हां खे गुल मिलियल आहिनि त जंहिं सुहिणे गुल जी खुशबू असां खे हिन दुनिया में बि कमु आई आहे त क़ब्र में बि कमु ईंदी, त क़ब्र जे निकिरण वक़्त बि कमु ईंदी, त इंशाअल्लाह ताला महशर जे मैदान में बि इहा खुशबू मुंहिंजे सुहिणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी कमु ईंदी। असां नसीबन वारा आहियूं, असां भागन वारा आहियूं जो उन त मर्द मुजाहिद त हज़रत क़िबला पड़ॾा साईं जेके मुजाहिद इस्लाम हुआ त जंहिंजे प्यारे बचड़े असां तव्हां ते एहसान फरमायो हे जेके रौनकूं हे मीलाद हे न्याज़ हे उर्स त मजबूत अकीदा त ज़िक्र नमाज़ूं दुरूदो सलाम त दिलबर मदीने वाले जी शरीयत सुन्नत ते सही सही अमल अगर सोहना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा असां खे न मिलन हा सोहना इमाम मुर्शिद करीम कंबर वारनि जी नज़र न पहुचे हा ये रौनकूं असां तव्हां में न हुजनि असां तव्हां हिते न हुजूं को काथे हुजे हा को कहिड़ी गप में गचल हुजे हा को कहिड़ी गप में गचल हुजे हा पर हुसैनी अल्लाह जो करम इमाम मुर्शिद करीम कंबर वारो अल्लाह जो फज़ल अल्लाह जी मेहरबानी अल्लाह जे तरफ खां मिलल तोहफो जे सोहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी निगाह नजर पहुती जे निगाह सां बेदीन दीनदार बणजी वया बेनमाज़ी नमाज वारा बणजी वया जेके गुनाहन जी गप में गचल हुआ तो उहे ज़िक्र वारा बणजी वया शरीयत वारा बणजी वया सुन्नत वारा बणजी वया तरीक़त वारा बणजी वया तहारत वारा बणजी वया उहे मोहम्मद अरबी वारा बणजी वया उहे अहल बैत वारा बणजी वया उहे सहाबा वारा बणजी वया त
सब तारीफूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ व मालिक आहे। त अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। तो याद रखो आस पास वारा मता ये समझन त सुनन में शिरका, सुनन में बिदअतूं आहिनि, सुनन में हीअ रस्मा अकुल जा अंधा। याद रख जंहिं जमात के हलाइण वारो अल्लाह जो कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली हूंदो आहे त उन जमात जो बच्चो शिरक, बिदअत, खारिजियत, राफ़िज़ियत ऐं बुरी रस्मुनि खां पाक हूंदो आहे। जाते अल्लाह जो क़ुरान हूंदो आहे, जाते नमाज, रोज़ो, तहारत, पाकाई हूंदी आहे, अल्लाह जो ज़िक्र हूंदो आहे, जाते दुरूद व सलाम हूंदो आहे, जाते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हूंदो आहे। त उते याद रखो उहा जमात, उहा जगह, उहे शहर त ख़ुदा जो कसम आहे शिरक ऐं बिदअत खां पाक हूंदा आहिनि। उन्हनि शहरनि में, उन्हनि ॻोठनि में छा हूंदो आहे त अल्लाह जो ज़िक्र हूंदो आहे, मुहम्मद अरबी जी शरीयत सुन्नत हूंदी आहे। त उहा अल्लाह जी सच्ची तौहीद हिन दजाली दौर में, पुरफितन दौर में असां तव्हां के सेखारी सही तौहीद, उहा तौहीद जेका तौहीद साहबा कराम में हुई, उहा तौहीद जेका तौहीद अबू बकर सिद्दीक़ में हुई, इमाम मुर्शिद करीम कंबर वाली उहा तौहीद सेखारी जेका तौहीद उमर फारूक उस्मान गनी में हुई, जेका तौहीद मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा में हुई, जेका तौहीद इमाम हसन साईं में हुई, जेका तौहीद इमाम हुसैन साईं में हुई, जेका तौहीद अहल बिदअत अतहार में हुई, जेका तौहीद अहल बिदअत अतहार साहबा कराम में हुई, उहा सच्ची तौहीद हिन दजाली दौर में अगर असां तव्हां के सेखारी सिराते मुस्तकीम ते हलायो त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले हलायो। त हल्की सुभान अल्लाह न हुजे त गर्मी घणी आहे, इश्क मोहब्बत जो सबूत हुओ जो गर्मी भजी वञे त बाबा से बोलो सुभान अल्लाह चओ, हथन के परचम बढ़ाए सुभान अल्लाह चओ। तो चार्ज क्यों अल्लाह जा कामिल अकमल वली तो मुर्शिद कामिल अकमल जेको हूंदो आहे तो अल्लाह जी सच्ची तौहीद सेखारींदो आहे। मुर्शिद कामिल अकमल तो सिराते मुस्तकीम दे हलाइंदो आहे। तो सिराते मुस्तकीम छा है? तो सिराते मुस्तकीम उन रस्ते के चइबो आहे जंहिं रस्ते ते साहबा कराम हली रहिया आहिनि, जंहिं रस्ते ते सुहिणे दिलबर लजपाल मदीने वाले जा प्यारा बचड़ा अहल बिदअत अतहार हली रहिया आहिनि, जंहिं रस्ते ते अल्लाह जा कामिल अकमल वली हली रहिया आहिनि, त उन रस्ते ते मोहम्मद अरबी वाले रस्ते ते, नबियन रसूलन वाले रस्ते ते, सिद्दीकन वाले रस्ते ते, शहीदन वाले रस्ते ते, अल्लाह जे कामिल अकमल वलियन मकबूल पानन वाले रस्ते सिराते मुस्तकीम ते हलाइंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल हलाइंदो आहे। त याद रखो सिराते मुस्तकीम ते सीधे रस्ते ते साहबा अहल बैत वाले रस्ते ते त किताब न हलाइंदा, किताब न पहुंचाइंदा, सिराते मुस्तकीम ते हलाइंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल हलाइंदो आहे। त कीअं मुर्शिद कामिल अकमल हलाइंदो आहे? त जेका त गुनाहगारन जी दिल ते कट ज़ंगार चढ़ियल हूंदी आहे, केॾो बि वॾो गुनाहगार हूंदो आहे, केॾो बि वॾो गुनाहगार हूंदो आहे, त उन्हनि जी दिलनि ते कट ज़ंगार चढ़ियल हूंदी आहे, पर उन सच्चे मुर्शिद कामिल अकमल जी नज़र सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी नज़र गुनाहगार केॾो बि वॾो गुनाहगार हो, चाहे चोर हो, धाड़ेल हुयो, खारिजियत हुई, उनमें राज़ियत हुई, बुरियूं रस्मूं हुयूं, जॾहिं मुझे सोने इमाम मुर्शिद
करीम कंबर वारे जी वडे में वडे गुनाहगार ते ये निगाह नजर पहुंचण सां मुझे सोहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे एक नजर सां उन गुनाहगार जी दिल के खसयो दिल के खसे करे ताजी नूरानी उंगली मुबारक तेरे गुनाहगार जी दिल से रखी फरमायो अल्लाह हो का दिल के कट जंगार चढ़ल हुई उन जिक्र वाली बरकत सा नूरानी उंगली मुबारक सा उहा दिल सा कट जंगार खत्म थी वई दिल पाक ए साफ शफाफ थी वई उन दिल में अल्लाह जी सच्ची तौहीद में पैदा थी वई मोहम्मद अरबी जो इश्क भी पैदा थी हो शरीयत भी पैदा थी वई सुन्नत भी पैदा थी वई नमाज भी पैदा थी हो रोज़ो भी पैदा थी वयो हर नेकी पैदा थी वई तहरीर पैदा थी वई जिक्र अज़कार पैदा थी वो सहाबा वारो अकीदो पैदा थी वयो अहल बैत हार वारो अकीदो पैदा थी वयो मुर्शिद कामिल अकमल इमाम करीम कंबर वारे जी नजर सा वडे में वडो गुनाहगार नेकोकार बणजी उन गुनाहगार जो ज़ाहिर बाशर ऐ बातिन बा खुदा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हाज़री मुर्शिद हुसैन तवज्जो असा अहले सुन्नत जमात जो ही अकीदो असा हुसैन जो अकीदो इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे फकीर जो ही अकीदो अल्लाह सा को भी शरीक ना है अल्लाह ताला सा को भी बाबा दे बुलंद चो हथन के परचम बढ़ाए चो तो अल्लाह ताला सा को भी शरीक ना है अल्लाह ही माबूद है अल्लाह ही मकसूद है तवज्जो बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी जात मुक़द्दसा जे मथा तो अल्लाह ताला पंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जत अजमत बयान बुरहान कमालात मोजज़ात अता फरमाए वडे शान सा वडी अजमत सा इन दुनिया जे तख्त ते मबूस फरमायो ही भी असा जो अकीदो साहबा करन वारो अकीदो ही भी असा जो अकीदो अल्लाह ताला पंजे प्यारे हबीब के हर इल्म गैब अता फरमाए पंजी अता सा सब अल्लाह जी अता है कांजी अता है अल्लाह जी अता है हर इल्म गैब अता फरमाए हर इल्म गैब जो मालिक को बनाए त नूर अला नूर बनाए हाजिर नाज़िर बनाए मुख्तार कुल बनाए हिन जो दुनिया जे तख्त ते मबूस फरमायो आहे ही भी असा जो अकीदो ही भी असा जो अकीदो यो अकीदो असा तवा के सिखारियो आदा पंजे मुर्शिद कामिल अकमल सिखारियो तो सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वाला फरमाइंदा हो तो सोने दिलबर लजपाल मदीने वाले जो क़याम गुंबद खजरा में आहे पर सोने दिलबर लजपाल मदीने वाले जो फैज रूहानी दा हर मोमिन हर ईमान वाले जे सीने में आहे तो मोमिन ईमान वाले जे सीने में आहे तो बेईमान जे सीने में न सिर्फ नमाजुन जी दावा करे लंबन सईदन जी दावा करे तो मां वडो हाजी आया मां वडो नमाजी आया मां हेडो वडो मुफ्ती आया हेडा वाला शागिर्द पैदा थियन मोजा हेडा मदरसा दो हलाया पर न ईमान शाह त ईमान सोने दिल पर लजपाल मदीने वाले जी मोहब्बत आहे जे में भले केतरी भी नमाज हुजन रोजा हुजन खैर खैरात हुजन इबादत हुजन केतरी भी नेको कंदो वरी हेडो सोने दिल पर मदीने वाले जो दिल में बुग़्ज़ हुंदा त उन जो मुल्ले जो का नेकी का नमाज को हज को उम्रो को सजदो अल्लाह वट काबिल कबूल ना है त अल्लाह वट नमाज रोजा हज ज़कात खैर खैरात इबादत कबूल आहन सोने दिल पर मदीने वाले सा मोहब्बत रखण वाले जो आए
सोने दिल पर मदीना वाले क्या गुंबद खजरा में आए फैज़ रूहानी है हर मोमिन हर ईमान वाले जो सीने में या साले सुन्नत जमात जो की दो साहबा वारों की दुआ यो की दो साहबा वारों की दुआ दिल पर मदीने वाला गुंबद खजरा में पर सोना इमाम मुर्शिद करीम ये भी फरमाइंदा हुआ तकरीबन हर खिताब में सोना इमाम मुर्शिद करीम फरमाइंदा हुआ मुझा नाना नबी फरमाया था अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफहुम तो सरकार फरमाया था मां अहले मोहब्बत वाले जो दुरूद बुधा भी थो तो मां अहले मोहब्बत वाले के सुञाणा भी थो फरमाता मां अहले मोहब्बत वाले जो दुरूद बुधा भी थो तो अहले मोहब्बत वाले के सुञाणा भी थो तो जने अहले मोहब्बत वाले जो सोना दिल पर लजपाल मदीने वाला दुरूद बुधन भी था दुरूद बुधन भी था अहले मोहब्बत वाले के सुञाणन था तो फिलाने नाले वारो मां मोहम्मद मुस्तफा दे दुरूद पढ़ी रहे आए काथे असा दुरूद पढ़ी रहा हूं तो ड्रिब शरीफ में पढ़ी रहा हूं असा दुरूद काथे पढ़ी रहा हूं तो हजरत किबला बड़ा साईं जी बारगाह में पढ़ी रहा हूं आस्थाने ते पढ़ी रहा हूं पंजे सोने दिल पर लजपाल मदीने वाले के निदा सा सजू कर रहा हूं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह सोना दिल पर मदीने वाला फरमाइन था वो केड़ी भी जात वारो हुजे केड़ी भी जात वारो हुजे सैयद हुजे गैर सैयद हुजे केड़ी भी जात वारो हुजे केड़ी भी नाले वारो हुजे दुरूद पढ़ण दासा सद करण तो मुझे उम्मती जो कम है उन जो दुरूद बुधण ए नाले सा जात सा सुञाण मां मोहम्मद मुस्तफा जो कम है सरकार जो फरमाना था अहले मोहब्बत वाले जो दुरूद बुधा भी तो अहले मोहब्बत वाले के सुञाना भी तो पक जान असा हिन वक्त एडी गर्मी जे बावजूद सुने दिल पर मदीने वाले जी मोहब्बत में बैठा हूं अल्लाह जे कामिल अकमल वली जी मोहब्बत में बैठा हूं तब पक जान गुंबद खजरा मा सुने दिल पर लजपाल मदीने वाले जी नजर भी पहुंची रही है तो हजरत बिड़ा पड़ा साईं जी नजर भी पहुंची रही है तो कंबर का मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर भी पहुंची रही है अहले मोहब्बत वाला फकीर अहले निस्बत वाला फकीर सच्चे अकीदे वाला फकीर खुदा जो कसमा मां दिल सां ये गाल थो कया त मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वाला तमाम घणो अवा का खुश है जॾहिं प्रोग्राम थींदो हो त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले के तमाम घणो ध्यान हिन प्रोग्राम में हूंदो त बाबा साईं जन जो उर्स मुबारक जॾहिं हिन प्रोग्राम जी डेट थींदी त सुबुह थींदो हो त कॉल फोन कंदा हुआ त फरमाइंदा हुआ नसरुल्लाह पुत्र हे बाबा जो प्रोग्राम हिन प्रोग्राम में जरूर हल जाए पर मुझो अकीदो आ जेको भी प्यार मोहब्बत जा कदम खणी आयो है हिन आस्थाने ते प्यार मोहब्बत वाला कदम खुदा जो कसम मामा के लिखी दिया पढ़ड़ा साईं जी नजर त आहे पर खुदा जो कसम मुझा सोना इमाम मुर्शिद करीम एतरो त अवा का खुश तो एडी गर्मी जे बावजूद 10 मुहर्रम हराम दरबार हुसैनाबाद में हाजिरी भरे वरी हिन प्रोग्राम के अमा न छड़ियो जेको तवा हिते असा तवा हिते पहता हूं छो पहता हूं पर याद रखो मुझो नहीं अकीदो ही पहचान दरगाह या ड्रिब शरीफ में सुने दिल पर लजपाल पड़ारा साईं जी बारगाह में जेको असा आस्थाने ते उर्स मुबारक ते आया यो अचण मामूली ना है ए फकीर निस्बत वारो मोहब्बत वारो मां त तमा के लिखी दिया पर मुजी जेके दिल वारी अखियूं त मुजो अकीदो इहो कम करे रहियो आहे त मुजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे छिके अवा जी दिल के पंजे बाबा साईं वट पहुंचायो आहे
अॼु जेकी रूहाने था प्रोग्राम एॾी गर्मी आहे कंहिंखे ताक़त न आहे जो एॾी गर्मी में अहिड़ो प्रोग्राम करे ॾेखारे अहिड़ो प्रोग्राम करे ॾेखारे एतिरा माण्हू बि वेहारे ॾेखारे कंहिंखे ताक़त न आहे गर्मी शदीद गर्मी आहे शिदत वारी गर्मी आहे मुर्शिद कामिल अकमल जेको मुर्शिद पाण दिल खे छिके करे ड्रिब शरीफ पंहिंजे बाबा साईं वटि पहुचायो आहे गर्मी जो असर न थींदो इन गर्मी जो भी अजर मिलंदो गर्मी जो उहो अजर मिलंदे याद रखो त इंशाअल्लाह खाली त झोलियूं खणी आया पर याद रख मुझो एतिरो तक़ीदो मज़बूत आ त घर पहुचण खां पहिरां जेकी नेक तमन्ना खणी आयो आ घर पहुचण खां पहिरां तोखे ख़ुशखबरी मिलंदी को समझे या न समझे तो को समझे या न समझे तो सुन्नी सिर्फ सुन्नत वारो न हूंदो आ त सुन्नत वारो हुजे दाढ़ी वारो हुजे नमाज वारो हुजे त सुन्नी उनखे न चइबो आ त निड़ ते टिकन ठाहिण वारो सुन्नी आ डिगन ॾाढ़ण वारो सुन्नी आ पटकन वारो सुन्नी आ मिठड़ो मिठड़े कुरान पढ़ण वारो सुन्नी आ याद रख सुन्नी सिर्फ उनखे न चइबो आ तो सुन्नी वो आहे याद रखो तो सुन्नी वो आहे जंहिंजो अक़ीदो मज़बूत आहे तमा कम जी गाल तो क्या हम मौजू ते हलां तो सुन्नी वो आहे जंहिंजो अक़ीदो मज़बूत आहे पर याद रख त किताबन सां अक़ीदो मज़बूत नाहे थींदो किताबन सां अक़ीदो मज़बूत नाहे थींदो नमाज़न सां अक़ीदो मज़बूत नाहे थींदो कुरान पढ़ण सां अक़ीदो मज़बूत नाहे थींदो अज़ान ॾियण सां अक़ीदो मज़बूत नाहे थींदो त अक़ीदे खे मज़बूत करण वारो हूंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल हूंदो आहे इन करे त हुननि सुनन में ऐं हिननि सुनन में काफ़ी फ़र्क़ु आहे हो बि चवंदा असां सुन्नी आहियूं त नाले में सुन्नी आहियूं नमाज़ पढ़ंदा चवंदा सुन्नी आहियूं पर याद रखो त सच्ची सुन्नियत उहा आहे जंहिंमें अक़ीदो मज़बूत हुजे त सच्ची सुन्नियत उहा आहे जंहिंमें मोहब्बत पंहिंजी जान खां पंहिंजी औलाद खां पंहिंजे पीउ माउ खां पूरी काइनात खां वधीक सुहिणे दिलबर लजपाल मदीने वारे सां हुजे उहा सच्ची सुन्नियत किताब सुन्नियत नाइन सेखारींदा वक्त जा ॿियो नंबर मुल्ला सुन्नियत नाइन सेखारींदा वक्त जा ॿियो नंबर मुफ्ती सुन्नियत नाइन सेखारींदा उहे पाण बि भिटकियल आहिनि पर सच्ची सुन्नियत सहाबा वारी सुन्नियत अहल बैत वारी सुन्नियत सेखारींदो आहे त मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो आहे सच्ची सुन्नियत सेखारी त अबू बकर सेखारी सच्ची सुन्नियत सेखारी त उमर फारूक सेखारी सच्ची सुन्नियत सेखारी त उस्मान सेखारी सच्ची सुन्नियत सेखारी त मौला अली मुश्किल कुशा शहर खुदा हैदर करार सेखारी सच्ची सुन्नियत सेखारी त इमाम हसन अल मुज्तबा सेखारी सच्ची सुन्नियत सेखारी त इमाम हुसैन आली मकाम सेखारी त इमाम हुसैन आली मकाम सच्ची सुन्नियत उहा सेखारी इमाम हुसैन आली मकाम जो असां ते उहो एहसान नस्ल असां जा इमाम हुसैन जो एहसान लाहे न सघंदा फ़कीरो याद रखो इमाम हुसैन साईं उहा सुन्नियत सेखारी दुनिया जी कहिड़ी बि बातिल ताक़त इमाम हुसैन आली मकाम जे साम्हूं आयूं 7,000 यज़ीद साम्हूं आया यज़ीद हज़ारनि जो लश्कर इमाम हुसैन जे साम्हूं आंदो इमाम हुसैन आली मकाम पैगाम ॾिनो त केॾी बि बातिल ताक़तूं यज़ीदी ताक़तूं मरवानी ताक़तूं शिमरी ताक़तूं अवां जे साम्हूं अचनि मां इमाम हुसैन आली मकाम वांगुरु अवां सचन सुनन खे झुकणो न आहे अवां सचन सुनन खे यज़ीद केतिरी बि कोशिश करे ख़रीद करण जी अवां खे झुकणो न आहे अवां सचन सुनन खे पंहिंजे कदम खे वधाइणो आहे मां इमाम हुसैन अवां सां गॾु आहियां उहा सहाबा वारी सुन्नियत उहा अहल बैत वारी सुन्नियत उहा करबला वारनि वारी सुन्नियत हिन तजारी दौर में असां तव्हां खे सेखारी त सुण इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सेखारी
तव्हांजी रूहानी ते ॿुधाए रही आहे अवां जी रूहानी ते ॿुधाए रही आहे गरम ज़मीन आहे पसीनो हले थो अवां जी रूहानी ते ॿुधाए रही आहे अवां जी रूहानी ते ज़मीन सां ॼमी वेण हिकिड़ो मुनाफिकीन के जवाबात मुनाफिकीन याद रखो असां जी दिल ते इमाम मुर्शिद करीम कंबरवार जी आंगुर लगल आहे इमाम मुर्शिद करीम कंबरवार जी आंगुर लगल आहे केॾी बि गर्मी हूंदी सर्दी हूंदी झोले वारी मौसम हूंदी केॾी बि शदीद गर्मी वारी मौसम हूंदी त जहिड़ी तरह दुनिया वार याद रखो हुसैनी जमात तव्हांखे पैगाम ॾेई रही आहे त कन खोले ॿुधो जहिड़ी तरह असां इमाम मुर्शिद करीम कंबरवार सां गॾु हुयासीं अहिड़ी तरह इमाम मुर्शिद करीम कंबरवार जे बचन सां बि क़यामत ताईं गॾु ई गॾु हूंदासीं आहे न मौजू ते हला गर्मी शदीद त असां तव्हां अल्लाह जे कामिल अकमल वली जे आस्थाने ते आया आस्थाने ते आया उहो पाक आस्थानो वो पाक आस्थानो ईमानी नूरानी रूहानी आस्थानो असां इन आस्थाने ते आया हिते असां जो तव्हां जो अचण इहा अल्लाह जी घुर असां छो आया त दुआ वठण आया छो आया दुआ वठण आया दुआ वठण आया त इहो अल्लाह वारनि वटि वञण या अचण अल्लाह वारनि जे आस्थाने ते वञण या अल्लाह वारनि जे आस्थाने ते अचण जीअं असां तव्हां आया त इहो शिरक बिदअत नाहे इहो अल्लाह जे फरमान अल्लाह जे कुरान खां साबित आहे अल्लाह जे फरमान खां साबित आहे त असां अल्लाह वारनि वटि ईंदा आहियूं त दुआ जे लाइ ईंदा आहियूं इन करे ईंदा आहियूं त अल्लाह बेनियाज़ ज़ात अल्लाह जी मर्ज़ी आहे अगर असां पंहिंजे घर में हूंदा आहियूं कहिड़े बि शहर में हूंदा आहियूं अर्ज़ कंदा आहियूं अल्लाह जे बारगाह में अल्लाह ॿुधे उनजी मर्ज़ी आहे न ॿुधे उनजी मर्ज़ी आहे पर असांजो अक़ीदो मज़बूत आहे साहबा कराम वारो अक़ीदो आहे अल्लाह पंहिंजे कामिल अकमल वलियनि जे सदके सां वसीले सां ज़रूर ॿुधंदो आहे ज़रूर ॿुधंदो आहे अल्लाह ताला पंहिंजे कामिल अकमल वलियनि जे वसीले तो जरूर खाली झोल के भरीदो आहे यो शिरक बिदअत ना है अल्लाह वारन वट वणन यो शिरक बिदअत ना है यो अल्लाह जे नेक वारन मकबूल वारन का साबित आहे यो कुरान का साबित आहे यो अल्लाह जे फरमान का साबित आहे यो सोने दिल पर मदीने वाले फरमान का साबित आहे यो सहाबा कराम जे अमल का साबित आहे यो अहल जे अमल का साबित आहे यो अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे अमल का साबित आहे ए अंधा मुल्ला गंदा मुल्ला सुन्नी जो बच्चो शिरक बिदअत खारिजियत राफ़िज़त का पाक है साफ है तवज्जो तो अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए अल्लाह ताला फरमाए तो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मेहराब वजद इंदहा रिज़्का मुल्लो जे तो अल्लाह वारन वट न वञो दो नंबर मुल्लो ठग चवे थो अल्लाह वारन वट न वञो अल्लाह ताला फरमाए थो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मेहराब वजद इंदहा रिज़्का तो जॾहिं दाखिल थियो अल्लाह जो कुरान तो जॾहिं दाखिल थियो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम तो हज़रत मरियम अल्लाह जी प्यारी बानी जे रहण वारी जगह ते
जॾहिं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम दाख़िल थियो, जॾहिं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम आयो त हज़रत बीबी मरियम अल्लाह जी प्यारी बानी जी रहण वारी जाइ ते आयो त उन वट तरह तरह जा मेवा ॾिठई, फल फ्रूट ॾिठई त फरमायई काल या मरियम अना लक। तवजो अल्लाह जो कुरान अर्ज़ कयई ए बीबी मरियम तो वट ए फल मेवा फ्रूट अणमुदायदा त काॾे होया। हज़रत बीबी मरियम फरमायो त कालत हुवा मिन इंदिल्लाह। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम छा फरमायो? ते फल फ्रूट अणमुदायदा मेवा फल फ्रूट तो वट किथां आया? त हज़रत बीबी मरियम फरमायो कालत हुवा मिन इंदिल्लाह त इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। हज़रत बीबी मरियम फरमायो हे फल फ्रूट मुखे अल्लाह ताला अता फरमाया है, मूं वटि अल्लाह जे तरफ खां आया है। त हज़रत बीबी मरियम फरमायो बेशक अल्लाह ताला त रिज़्क़ जेके चाहे बग़ैर हिसाब जे अता फरमाईंदो आहे। तवजो जॾहिं अणमुदायदा बेमौसम जा फल फ्रूट मेवा हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हज़रत बीबी मरियम ॾिठा उते त हुनालिक दा ज़करिया रब्बहू काल रब्ब हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यिबा। जॾहिं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हज़रत बीबी मरियम अणमुदायदा फल फ्रूट मेवा ॾिठा त हज़रत मरियम जी रहण वारी जगह ते अल्लाह जे नबी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम ये दुआ कई। केड़ी दुआ कई? दा ज़करिया रब्बहू काल रब्ब हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यिबा। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बीबी मरियम के रहण वारी जगह ते ये दुआ कई त या अल्लाह मुखे पंजे तरफ का पंजे करम सा पंजे फजल सा त पाकीज़ नेक साले औलाद अता फरमा। इन दुआ के अल्लाह ताला कबूल फरमायो। जॾहिं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बीबी मरियम जे रहण वारी जगह ते दुआ कई यो अमल हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो अल्लाह ताला के तमाम घणो पसंद आयो त इन अमल के अल्लाह ताला कुरान में ज़िक्र फरमायो। यानी अल्लाह वारन जे आस्थान ते वञण जाते अल्लाह वारा रहन था, जाते अल्लाह वारन जो क़याम आहे, जाते अल्लाह वारन जो आस्थानो आहे उते दुआ करण शिरक बिदअत न आहे। अल्लाह वारन वट वञण शिरक बिदअत न आहे। त अल्लाह वारन वट वञी जे जगह ते अल्लाह वारा रहन अल्लाह वारन जो वसीलो ॾियण अल्लाह वारन जे आस्थान ते वञी दुआ करण यो अल्लाह जे फरमान खां साबित आहे। त अल्लाह वारन वट वञी दुआ करण यो अंबिया अलैहिस्सलाम जे अमल खां साबित आहे। यो शिरक बिदअत न आहे, यो शिरक बिदअत न आहे। अंधा मुल्ला याद रखो शिरक मंदिर में हूंदो आहे, शिरक चर्च में हूंदो आहे, जिथे राम हूंदो आहे उते शिरक हूंदो आहे। शिरक मंदिर में हूंदो आहे, शिरक चर्च में हूंदो आहे, त शिरक उन्हनि में हूंदो आहे जिथे मुर्शिद कामिल न हूंदो। जंहिं जमात में मुर्शिद कामिल हूंदो आहे त उन जमात जो बच्चो शिरक ऐं बिदअत खां पाक। तवजो त हिन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे कामिल अकमल वलियन जेके भी कायनात जा कुल कायनात जा कामिलीन सालिहीन अल्लाह जा मक़बूल बना हन त अल्लाह ताला उन्हनि जो हिन आयत करीमा में शान ऐं अज़मत जो इज़हार फरमाए रहियो आहे।
तो पाकिस्तान में ॾिसो अल्लाह जा कामिल अकमल वली हज़ार न लख जी तादाद में आहिनि। ॿियनि मुल्कनि में, हिंदुस्तान में, बगदाद में महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, अब्दुल कादिर जीलानी, सिंधु धरती ते अल्लाह वारनि जा केतिरा अल्लाह वारा मौजूद आहिनि। सिंधु धरती ते लाल शहबाज कलंदर, भिटाई साईं, पीर मिठा साईं, सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा, पंजाब ते अचो दादा साईं, ॿिया बुज़ुर्ग, बलूचिस्तान, कराची अब्दुल्ला शाह गाजी। याद रखो तो अल्लाह वारनि वटि वञण शिरक बिदअत नाहे हूंदो तो जाथे जो मुर्शिद कामिल अकमल मिलियो असांखे अल्लाह जी सची तौहीद सेखारी। जो मुर्शिद कामिल अकमल अल्लाह जी सची तौहीद सेखारींदो आहे तो उन सीननि में, उन दिलनि में शिरक बिदअत नाहे ईंदो। उहे आहिनि जंहिंजी मुर्शिद कामिल अकमल जंहिंजी दिल ते आङुर लॻल आहे, पर जंहिं दिल ते मुर्शिद कामिल अकमल जी आङुर लॻल आहे उन्हनि मां जेके नस्ल दर नस्ल क़यामत ताईं पैदा थींदा उन्हनि में ई शिरक पैदा न थींदो। बाकी तो भला किनल मुनाफिकीन वारी गाल अल्लाह ताला पाण फैसलो करे छडियो आहे। एकड़ा उहे जेके अल्लाह जी वहदानियत के नथा मञनि उहे भी मुनाफिकीन आहिनि। एकड़ा उहे जेके सोने दिल में लजपाल मदीने वारे जी रिसालत के नथा मञनि उहे भी मुनाफिकीन आहिनि। एकड़ा उहे जेको आल में तो साहबा जी अज़मत शान के नथा मञनि उहे भी मुनाफिकीन आहिनि। एकड़ा उहे मलून जेके अल्लाह वारन अल्लाह जे कामिल अल्लाह जे कामिल अकमल वलियन ते शान अज़मत उनके नथा मञनि। अल्लाह ताला पाण फैसलो करे छडियो आहे जेके नबियन जे रिसालत जा इनकारी आहिनि, जेके सोने दिल मदीने वारे जे नूर जा इनकारी, मुख्तार कुल जा इनकारी, हाज़िर नाज़िर जा इनकारी, शान अज़मत बैन बुरहान जा इनकारी, जेके अहल बैत जे शान जा इनकारी, जेके साहबा जे शान जा इनकारी, जेके अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे शान जानकारी। अल्लाह ताला फरमातो वाला किन्नल मुनाफिकीन ला यअलमून, ये इन मुनाफिकन के मां अंधो करे छडियो आहे। ये मुनाफिकीन अज़ल खां अंधा आहिनि, बोड़ा आहिनि, गूंगा आहिनि। ये मुनाफिक न पहिरां समझा हुआ न हाणे समझदा, ये क़यामत ताईं वाला किन्नल मुनाफिकीन ला यअलमून, ये मुनाफिक क़यामत ताईं अंधा ही अंधा रहंदा, गूंगा ही गूंगा रहंदा, बोड़ा ही बोड़ा रहंदा, ये मंडा ही मंडा रहंदा। ये मुनाफिक क़यामत ताईं टुंडा ही टुंडा रहंदा। बाकी वलियन जे शान के, नबियन जे शान के, अहल बैत जे शान के, साहबा जे शान के समझंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल वारो ही समझंदो आहे। केर समझंदो आहे? मुर्शिद कामिल अकमल वारो ही समझंदो आहे। इशारत कंदे हिन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे कामिलीन सालिहीन मक़बूल बानन जी अज़मत जो इज़हार फरमाए रहियो आहे त अल्लाह ताला पाण पंहिंजे प्यारनि वटि, पंहिंजे प्यारनि वटि, पंहिंजे मक़बूल बाननि वटि, कामिलनि वटि ईमान वारनि खे घुराए पोइ पंहिंजे कामिलीन, पंहिंजे कामिल वलियन जे सदके नेक दुआ खे क़बूल फरमाए छॾींदो आहे। कहिड़ी तरह सां दरबार आलिया डब शरीफ में आया हूं, ये अल्लाह जी घुरे अल्लाह जी रज़ा है जेके अल्लाह घुरंदो आहे, चाहींदो आहे त मां पंहिंजे कामिल अकमल वली जे दरबार में आसमान ते फलाणे कामिल अकमल वली जो उर्स मुबारक आहे, हज़रत क़िबला पंडारा साईं जो उर्स मुबारक आहे। अॼु निस्बत वारनि खे, मोहबत वारनि खे जंहिंजो अक़ीदो मुर्शिद कामिल अकमल में मज़बूत आहे, अल्लाह ताला उन्हनि फ़क़ीरनि खे जी दिलनि खे छिके करे अॼु दरगाह आलिया डब शरीफ में पहुचायो आहे। जॾहिं अल्लाह पाण पहुचायो आहे, घुरायो आहे, अल्लाह जी घुरे, अल्लाह जी रज़ा आहे, पोइ असां अर्ज़ कंदासीं या अल्लाह असां तुझे कामिल अकमल वली जे दरबार में पहुताऊं त हज़रत क़िबला परॾाॾा साईं जी दरबार आस्थान ते पहुताऊं त या अल्लाह सोने हज़रत क़िबला परॾाॾा साईं जे सदके असां जी ख़ाली झोलियुनि खे भर
आमीन। जेड़ी तरह या अल्लाह त हजरत ज़करिया अलैहि सलाम त बीबी मरियम जे रहण वाली जगह ते दुआ कई हुई त उन दुआ के तू कबूल फरमायो हो। त एड़ी तरह अज असा खाली झोलियूं खणी आया हजरत किबला पढ़ड़ा साईं जी बारगाह में या अल्लाह सोने इमाम मुर्तज़ा करीम कंबरवाल जे सदके ऐ सोने हजरत किबला पढ़ड़ा साईं जे सदके असा जी झोलियुनि के भर असा जी नेक तमन्नाउनि के पूरो कर जेके बेऔलादन वो इहा ई दुआ कर या अल्लाह हजरत किबला पढ़ड़ा साईं जे सदके नेक सालिह नरीन औलाद अता फरमा। अर्ज करण है कुरान का साबित है त अर्ज करण त नेक तमन्ना नेक दुआ अर्ज करण असा तवा जो कम असा तवा जी दुआउनि के कबूल करण पंजे कामिल अकमल वली जे सदके अल्लाह जो कम अल्लाह जो कम है तशार अल्लाह ताला पंजे कामिल अकमल वली न वटे जेको भी इंदो त उन्हनि जी दुआ के जल्दी कबूल फरमाइंदो। यो अकीदो तो अकीदो सोना इमाम मुर्शिद करीम फरमाइंदा त अकीदो अकदमा वरतला अकीदो अकदमा वरतला अकद जी माना है गंढ मुल्ला याद रख त किताब न नींदा त फकीरो याद रखो गंढे 2 नंबर मुल्ला 2 नंबर मुफ्ती न नींदा 2 नंबर मुफ्ती न नींदा त गंढ अकीदे वारी गंढ ईंदो आहे अकीदे के मजबूत कंदो आहे अकीदो पैदा कंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल पैदा कंदो आहे कियां तो सोचो तो शैतान मलू तो इन्हनि 2 नंबर मुल्लनि वांगुरु वॾो आलिम हुयो तो वॾा हुन जा लंबा लंबा सजदा हूंदा हुआ का जगह न छॾे पर उन शैतान मलून में अकीदो न हो होयो मलून तौहीदी उन्हनि वांगुरु तौहीदी हुयो अल्लाह जी तौहीद ते मजबूत हुन जो ईमान हुयो अल्लाह जी तौहीद के पक्को पक्को मञींदो हुयो मञींदड़ हुयो मुल्लनि वांगुरु पर हुन में छा हो अकीदो न हो अकीदो न हो तो वसीलो न हो अकीदो न हो वसीलो न हो बगैर वसीले जे हुन सोचो तो सब कुछ थींदो पर हो तरजी छो वयो हुन में अकीदो न हो वसीले जो इनकारी हुयो अल्लाह जी तौहीद में पक्को ईमान रखण वारो हुयो पक्को मुल्लनि वांगुरु तौहीदी हुयो पर याद रखो अल्लाह अल्लाह करण सां अल्लाह नाहे मिलंदो लंबन सजदन करण सां अल्लाह नाहे मिलंदो वॾनि किताबनि पढ़ण सां क़ुरान पढ़ण सां हदीस पढ़ण सां अल्लाह नाहे मिलंदो त अल्लाह सां अल्लाह जे क़ुर्ब ताईं पहुचाईंदो आहे सुहिणे दिलबर मदीने वारे सां दिल वारे कनेक्शन खे मिलाइण वारो हूंदो आहे त मुर्शिद कामिल अकमली हूंदो कामिल अकमली हूंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल खां बगैर त को चाड़ो ही नाहे त नबी रसूल आया त रहनुमाई जे लाइ आया त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबूवत रिसालत खत्म त उन खां पोइ सहाबा कराम ताबीन तबा अहल बैत आधार सोने दिलबर मदीने वाले अहल बैत अल्लाह जा कामिल अकमल वली त उहे भी शायद रहनुमा इमाम आहिनि सिधे रस्ते ते हलाइण वारा सोने दिलबर मदीने वाले सिधे रस्ते ते पंहिंजे गुलामनि खे हलायो अहल बैत सहाबा भी सिधे रस्ते ते हलायो पर अल्लाह जे कामिल अकमल वली यानी मुर्शिद कामिल अकमल भी सिधे रस्ते ते हलाईंदो
सीधे रस्ते हलाईंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल मुर्शिद कामिल अकमल वो उनके चइबो आहे त सिर्फ इने ना आहे त मुर्शिद पीर पीर न त मुर्शिद वो हुजे सच्चो मुर्शिद ऐं सच्चो मुरीद भी हुजे इने न त मुर्शिद सच्चो हुजे त मुरीद वरी होरे भी पूरो त होरे भी पूरो त कम न ठहंदो जेतिरो मुर्शिद कामिल अकमल आहे न त मुरीद खे भी ओतिरो ई मजबूत हुजण खपे अकीदो मुर्शिद में मजबूत हुजे अकीदो मुर्शिद में मजबूत हूंदो त याद रखो वो सच्चो मुरीद जॾहिं अखियूं बंदि कंदो त अखियूं बंदि करण सां ई मुर्शिद कामिल अकमल जो चेहरो उन मुरीद जी अखियुनि जे साम्हूं ईअं करम न थींदो हेॾे बि फिरो होॾे बि फिरो होरे भी फिरो होरे भी फिरो हिक रंग में जने रंगियाऊं हिक मुर्शिद कामिल अकमल त पो त हुसैनी निस्बत असां जे लाइ काफ़ी या हुसैनी निस्बत सिर्फ हुसैनी निस्बत ना है इमाम हुसैन ताईं महदूद ना है इमाम मुर्शिद करीम कंबर वारे ताईं महदूद ना है या हुसैनी निस्बत उहा निस्बत त हिन हुसैनी निस्बत में असां छा सम्झंदा हुसैनी त हिन हुसैनी इन हुसैनियत में मुहम्मदियत हुसैनियत में हैदरियत याद रखो इन हुसैनियत में सिद्दीकियत इन हुसैनियत में फारूकियत इन हुसैनियत में उस्मानियत इन हुसैनियत में हैदरियत इमाम मुर्शिद करीम कंबर वारा त असां के उहे इश्क मोहब्बत वारा सब करना वो इश्क मोहब्बत वारा सब करने वो असां के जो राज़ी थिया अली अली कन था घणो हैदर हैदर कन था अली सा जो जिक्र घणो कन था और पे जो घणो जिक्र कन था राज़ी थिया अरे अंधा मुल्ला याद रखो अकुल जा अंधा अगर असां में राज़ियत हुजिया एडी गर्मी के बावजूद है मस्ताना परवाना मत वाला इश्क मोहब्बत में न विया गर्मी के बावजूद तो के चैलेंज आ मुल्ला राफ़ज़ी चमण वाला तो के चैलेंज त हेड़ो इज्तिमा हिन गर्मी में करे देखा हेड़ो इज्तिमा करे देखा अरे तू आ तुझे अबन डाडन कोशिश कई उहो ही न करे सगा तू कानो करे सके तू कानो करे सके याद रखो हर कंहिंखे पंहिंजो मुर्शिद कामिल अकमल प्यारो हूंदो आहे हर कंहिंखे पंहिंजो मुर्शिद कामिल अकमल प्यारो हूंदो आहे अहल बैत जी मोहब्बत तारीफ करण या राज़ियत न है या साहबा जी सुन्नत बुजुर्गन जी सुन्नत अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी सुन्नत चार्ज असां तव्हां के मुर्शिद कामिल अकमल अल्लाह जी सजी तौहीद वारो अक़ीदो सेखारियो अल्लाह जी सजी तौहीद वारो अक़ीदो सेखारियो असां तव्हां के मुर्शिद कामिल अकमल सोने दिलबर लजपाल मदीने वारे जी शरीयत सुन्नत जो पाबंद बनायो असां तव्हां जे सीनन में सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे अहल बैत साहबा जी उहा मोहब्बत पैदा कई अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी उहा मोहब्बत पैदा कई उहो अदब एहतराम पैदा कयो असां मरी सघूं था पर याद रख सोने दिलबर मदीने वारे जो इश्क मोहब्बत असां जे दिलनि मां न निकिरी सघंदो असां मरी त सघूं था पर अहल बैत साहब वारो इश्क मोहब्बत असां जे दिलनि मां सीननि मां न निकिरी सघंदो असां मरी त सघूं था ओला अल्लाह जे मोहब्बत असां तव्हां जे सीननि मां नथी निकिरी सघे त अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे दरबार ते वञण या अल्लाह जी रज़ा हुंदी अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी दरबार ते पहुचण या अल्लाह जी घुर हुंदी जाते अल्लाह जी घुर रज़ा हुंदी त उते अल्लाह जी अता हुंदी त उते अल्लाह जी करम रहमत जी बारिश बरसंदी रहंदी
कन बुजुर्गन जा मेला थींदा त नाच गाना थींदा अलाए छा थींदो आ पर हे वो मेलो मुहम्मदी मेलो मुहम्मद अरबी जे गुलामन जो मेलो हिन मुहम्मदी मेले मां छा आवाज अची रहियो आ जो अल्लाह अल्लाह आवाज बुलंद चो अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह ये उहा अल्लाह जे कामिल अकमल वली जी दरबार इन दरबार ते बेपर्दगी ना है शरीयत जे खिलाफ कम ना है शरीयत जे खिलाफ कम ना है इन दरबार में छा है अल्लाह जो जिक्र अल्लाह जो कुरान तो सुने हजरत किबला पढ़ड़ा साईं जो उर्स जो इनकाद थी रहियो आहे जारी है सारी अल्लाह जो जिक्र हली रहियो त कुरान जी तिलावत हली रहियो नात ख़ानी हली रही है यो छा है यो अल्लाह जे कामिल अकमल वली सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी तरबियत यो छा है सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो फैजान है या का नई गाल ना है बतांगे समझाइंदो हला या का नई गाल ना है त मुल्ला चवन था राज़ी थिया हिय थिया हुआ थिया त इमाम मुर्शिद करीम कंबर वाला फरमाइंदा हुआ त न पाण सुन्नी कम करे थो न असा के सहे थो न असा के बर्दाश्त करे थो सोना इमाम मुर्शिद करीम फरमाइंदा हुआ एड़ी तरह अंधा दो नंबर सुन्नी याद रख तू राफ़ज़ी जो रटो लगाए ज़रब यदर जो जी रटो लगाए बोआ तुझी ज़बान ते हाने राफ़ज़ी थियो आ इनी करे अरे तू पाण राफ़ज़ी आ जो बे खे राफ़ज़ी चए जो सही अकीदा के राफ़ज़ी चवे जेको सही अकीदा के खारजी चवे जेको सही अकीदा के शिरक बिदअत वारो चवे वो पाण शिरक बिदअत वारो आहे जो सही अकीदा के मुशरिक चवे वो पाण मुशरिक आहे जेको सही अकीदा मुर्शिद कामिल अकमल वाले के राफ़ज़ी चवे मौजूद है अकीदो वो लानती मलून पाण राफ़ज़ी आ पाण खारजी आ वो पाण भी खारजी आ पाण भी राफ़ज़ी आ जो अबो भी राफ़ज़ी आ जो डाडो भी राफ़ज़ी आ याद रखो हिते मुर्शिद कामिल अकमल हलाइण वारो आ हिते राफ़ज़ी त खारजी त ना है अंधा मुल्ला हिते अल्लाह जी सजी तौहीद आहे अल्लाह जी सजी तौहीद है छार कम अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जे हुक्म सा तबानन जो हाजत पूरी बना असा कलंदर ते वींदा त पीरा ने पीर वठ वेंदा दस्तगीर वठ वेंदा अब्दुल्ला शाह गादी वठ वेंदा इमाम मुर्शिद करीम कंबर वाली दरबार ते वेंदा वो तो सांजो घर मरकज हज़रत किबला पढ़ड़ा साईं वटाया हूं त अल्लाह जा कामिल अकमल वली जेके भी कायनात जान त अल्लाह जे हुक्म सा अल्लाह जे करम सा अल्लाह जे फजल सा अंधा मुल्ला त अल्लाह जी अता सा अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जे करम सा बंदन जो हाजतन के पूरो कंदा सब अल्लाह जे अता अल्लाह वारा अल्लाह जे इज़्न सा अल्लाह जे इज़्न सा चवा तो अंधा मुल्ला अल्लाह जे इज़्न सा अल्लाह जे हुक्म सा अल्लाह जे करम सा अल्लाह वारा अल्लाह जे इज़्न सा तबानन जी मुश्किल कुशाई कंदा आहिन जेड़ी त अल्लाह ताला कुरान हमीद में इरशाद तो फरमाए इज़हबू बिकमीसी हाज़ा फअलकूहु अला वजह अबी याद बसीर तवज्जो शहादत कुंद अल्लाह वारा अल्लाह जा मकबूल बना अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जे इज़्न अल्लाह जे हुक्म सा अल्लाह जी अता सा त मुश्किल कुशाई कंदा आहिन अल्लाह ताला फरमाए तो इज़हबू बिकमीसी हाज़ा फअलकूहु अला वजह अबी याद बसीर तवज्जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंजे भाइरन के फरमाया
हजरत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी त पंहिंजे भाइरनि खे फरमायो त मुंहिंजी हीअ कमीस खणी वञो त मुंहिंजे बाबे जे चेहरे ते रखो त मुंहिंजे बाबे जे अखियुनि जी बीनाई रोशनाई वापसि अची वेंदी। अल्लाह ताला पाण फरमाए थो जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे फरमायो तो ये मुझे कमीज खणी वञो मुझे बाबे जी अखियुनि ते रखो जॾहिं मुझे बाबे जी अखियुनि ते मुझी कमीज रखंदव तो मुझे बाबे जी अखियुनि जी बीनाई वापस मोटी अची वेंदी रोशनाई वापस अची वेंदी। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीज जी बरकत सां त हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी अखियुनि जी रोशनाई वापस अची वई। अल्लाह वारे अल्लाह जे नबी जी कमीज जी बरकत सां ते रोशनाई बीनाई वापस अचे त अची सके थी। ऐं ॿी जगह ते तवज्जो त ॿी जगह ते अल्लाह ताला फरमाए थो वहुज़ी इलैकी बिजज़इन नख़लत तुसाक़ित अलैका रुतबन जनीजा। ॿी जगह ते अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमायो त हिन खुश्क खजूर खे लोड़ा हिन खुश्क खजूर खे लोड़ा तुंहिंजे हथ जी बरकत सां तुंहिंजे करम सां सुकल खजी साई थी वेंदी ऐं सुकल खजी साई थी फल ॾींदी त उन फल खे खा। जॾहिं सुकल खजी औलिया अल्लाह जे हथनि जी बरकत करामत सां साई थी फल ले त ॾेई सघे थी। हिन आयतुनि मां मालूम थो त अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जे सदके हाजतूं पूरियूं कंदो आहे पंहिंजे प्यारनि जे सदके हाजतूं पूरियूं कंदो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीज सां बीनाई अचे त अची सघे थी। असांजो बि उहो ई अक़ीदो आहे अल्लाह जे क़ुरान वारो अक़ीदो आहे अल्लाह जे फरमान वारो अक़ीदो आहे। अगर इएं करण शिरक बिदअत हुजे अल्लाह जो नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इएं न करे हा त बुज़ुर्गनि जा जेके तबरुकात हूंदा जंहिं शहर में अल्लाह जो वली कामिल वली रहंदो आहे शहर ते अल्लाह जो करम अल्लाह जे रहमत जी बारिश बरसंदी रहंदी शइ जी निस्बत अल्लाह जे कामिल वली सां हूंदी आहे। जंहिं शइ जी निस्बत अल्लाह जे कामिल वली सां हूंदी आहे थींदी आहे उहा शइ बि बरकत वारी थींदी आहे। छो जी निस्बत अल्लाह जे कामिल वली सां हूंदी आहे। हिननि आयतुनि मां मालूम थियो त अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जे सदके हाजतूं पूरियूं फरमाईंदो आहे। न ठहंदड़ कमनि खे अल्लाह ताला ठाहींदो आहे पंहिंजे कामिल वलियनि जे सदके सां ठाहींदो आहे। किताबनि में अचे थो त उलमाए कराम खां पुछी सघो था त इमाम शाफी फरमाइनि था जॾहिं बि का मूं ते का तकलीफ़ ईंदी हुई त मां इमाम आज़म अबू हनीफा जी मज़ार अनवार ते अची ॿ टे नफ़िल पढ़ंदो हुयमि दुआ कंदो हुयमि कि तकलीफ़ में हूंदो मुश्किल में हूंदो त इमाम आज़म अबू हनीफा जी मज़ार अनवार ते ईंदो रोज़ो ते ईंदो हुयमि ॿ टे नफ़िल पढ़ी दुआ कंदो हुयमि त उन दुआ सां इमाम आज़म जे सदके अल्लाह ताला मुंहिंजी हाजत खे जल्दी क़बूल फरमाए छॾींदो। यानी वलियनि जी दरबार ते वञी वलीअ जो वसीलो वठी अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करण अल्लाह जे नेक बाने जो कम ऐं अल्लाह जे कामिल वलीअ जे सदके उन अल्लाह जे नेक बाने जी हाजत खे पूरो करण अल्लाह जो कम आहे। अल्लाह जो कम आहे त अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह त असां खुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में असां त उन सुहिणे इमाम जे पोयों आहियूं
उन इमाम जे पोयो आहियूं जे उन इमाम असां जे हिन दुनिया जो भी ज़िम्मो खणी छॾियो आ त क़ब्र जो भी ज़िम्मो खणी छॾियो आ त महशर जे मैदान जो भी ज़िम्मो खणी छॾियो आ यो मान तो चवां त सोना दिलबर मदीने वाला फरमाइन था तो सरकार फरमाइंदा हदीस सरकार जो फरमान काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्मा यनजुल मोमिनून फतनजू अव्वल ज़ुमरतन वुजूहुहुम कल कमर लैलतल बद्र सबून अल्फन ला युहासबून सुमल लज़ीना यलूनहुम कअदवाए नजमिन फिस समाए सुम्मा कज़ालिक तमाम सोचो मुझा सोना दिलबर लजपाल मदीने वाला फरमाइन था कि क़यामत जे ॾींहुं जेके मोमिन निजात हासिल कंदा सब खां पहिरियां अहिड़ी जमात निजात हासिल कंदी जन जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा हूंदा तव्हां भले मां तव्हांखे चैलेंज थो कयां ॿियो नंबर मुल्लो ॿियो नंबर मुफ्तियो तव्हां दुनिया घुमी ॾिसो त मुंहिंजा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा उन्हनि जो शान त आला ऐं बाला पर जेका नज़रुनि सां मुंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे निगाह सां नज़र सां जमात पैदा कई आहे ठाही आहे अहिड़ी जमात ॾेखार त नूरानी जमात ॾेखार उन जमात जहिड़ा नूरानी चेहरनि वारी जमात सोना दिलबर मदीने वारा फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं जेके मोमिन निजात हासिल कंदा सब खां पहिरियां अहिड़ी जमात निजात हासिल कंदी जन जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा हूंदा जंहिंजा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा हूंदा उहे 70,000 अल्लाह जे कामिल वलीन वारी जमात उहे 70,000 बगैर हिसाब जे जन्नत में वेंदा ऐं पोइ जेके उन्हनि सां मोहब्बत करण वारा पोइ जेके उन्हनि सां मोहब्बत करण वारा आहिनि उन्हनि जा चेहरा आसमान जे सितारनि वांगुरु चमकंदा रहंदा अहिड़ी तरह मुर्शिद कामिल अकमल जो चेहरो हिन दुनिया में भी चमकी रहियो आहे क़यामत जो ॾींहुं हूंदो त मुर्शिद कामिल अकमल जे चेहरे मां अल्लाह जो नूर जूं तजल्लियूं ज़ाहिर थींदियूं निकिरंदियूं उन मुर्शिद कामिल अकमल जे नूर जे सदके निस्बत जे सदके मोहब्बत जे सदके मुर्शिद कामिल अकमल जी जंहिं मुरीद ते आंगुर लॻल आहे उन मुर्शिद कामिल अकमल जा मुरीद हूंदा अल्लाह सरकार फरमाइन था उन मुर्शिद कामिलन जा सच्चा मुरीद सच्चा मुरीद त उन्हनि जा चेहरा सितारनि वांगुरु चमकंदा पोइ जेके उन्हनि सां मोहब्बत करण वारा आहिनि उहे निजात हासिल कंदा अहिड़ी तरह सरकार फरमाइनि था सिलसिलो हलंदो अहिड़ी तरह सिलसिलो हलंदो रहंदो पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी जंहिं दिल ते आंगुर लॻल आहे उन्हनि जो चेहरो चमकी रहियो आहे जंहिंजा चेहरा हिन दुनिया में चमकी रहिया आहिनि यादि रख त मौत खां बाद बि उन्हनि जा चेहरा चमकंदा क़ब्र में बि उन्हनि जा चेहरा चमकंदा ऐं क़ब्र जे निकिरण वक़्त बि हुसैनी जमात जा चेहरा चमकंदा महशर जे मैदान में बि मुंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे सदके हुसैनी फ़कीर जा चेहरा चमकंदा तभी हदीस सोना दिलबर अल्लाह वाला जेके हुंदा मुर्शिद कामिल अकमल जेको हुंदो आहे त हिन दुनिया जो त ज़िम्मो खणी छॾींदो आहे क़ब्र जो बि ज़िम्मो खणी छॾींदो त मुर्शिद मुरीद जी रखवाली करदा मुर्शिद माली बाग दी रखवाली करदा कच्चे हो या पक्के हो त मुर्शिद मुरीद दी रखवाली करदा झूठे मां न चवंदा मोल साहब बैठो आया भाई जी मुझा साईं हां
कच्चे हो या पक्के हो अदा है ते कूड़ो न ली सघे तो कूड़ो न ली सघंदो हेरा फेर न ली सघंदो हराम खोर न ली सघंदो गद्दार न ली सघंदो कच्चा आहियूं सुस्तियूं आहिनि पर जॾहिं मुर्शिद कामिल जी नज़र थींदी हज़रत करबला बाबा सजन जी नज़र थींदी चुस्ती पैदा थी खोटो सिको जेको हूंदो आहे उहो त सिधो थी वेंदो आहे सचो थी वेंदो आहे पर गद्दार हूंदो आहे त गद्दार उहे आहिनि जेके अहल बैत जी गद्दारी खां शुरू थिया त गद्दार जी जगह हिन जमात में नाहे त कचड़ा हली सघंदा कच्चा सुस्त हली वेंदा पर गद्दार न हली सघंदा महिरबानी करे गद्दार निकिरी वञनि हे गद्दारनि जी जमात नाहे हे वफादारनि जी जमात आहे हे गद्दारनि जी जमात नाहे हे इमाम हुसैन अली मक़ाम वारनि जी जमात तो याद रखो यजीद मलून गद्दारी कई यजीद नबी साईं बचन जी गद्दारी कई नमाजी हुयो लानती उन जा पोए लगे नमाजी होया पर गद्दारी कई मलून बणजी वयो पर जेको भी नबीन सां गद्दारी कंदो मलून बणजी वेंदो याद रखो अहल बैत सां गद्दारी कंदो मलून बणजी वेंदो साहबन सां गद्दारी कंदो मलून बणजी वेंदो जेको मुर्शिद कामिल अकमल सां गद्दारी कंदो मलून बणजी वेंदो जेको मुर्शिद कामिल अकमल जे बचन सां गद्दारी कंदो गद्दारी गद्दारी करे तो याद रख उन ते अज भी लानत आ तो सुभान में लानत होंदी तो कब्र में भी लानत होंदी तो महशर के मैदान में लानत जेको दिलवर मदीने वाली मोहब्बत जी दावा करे मोहब्बत जी दावा करे बचन सां बुग़्ज़ रखे को लानती यजीद बणजी वयो को मरवान बणजी वयो शिमर बणजी वयो याद रख कच्चन खे याद रख तो कच्चन खे सुस्तन खे गुनाहगारन खे कोताही वारन खे त अल्लाह माफ कंदो आ पर गद्दारन जे लाइ माफ़ी आहे गद्दारन जे लाइ माफ़ी आहे ई न त फ़कीर मावा खे हिकिड़ो पैगाम थो ॾियां हिते डबल करम पैगाम थो ॾियां परेशान न थियो ईअं न आहे त सिर्फ़ु मूंखे गारियूं था ॾियनि त इहे गारियूं मौला अली मुश्किल कुशा हैदर करार शेर खुदा शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार मौला अली मुश्किल कुशा के भी मिंबर दे गारियूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं हज़ारे मिंबरन ते गारियूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं हिकिड़ा अहिड़ा मुनकिरीन आहिनि के त अहिड़ा अल्लाह खे बि नथा मञनि अल्लाह जी वदन खे नथा मञनि के त अहिड़ा आहिनि सुणे दिलवर मदीने वाली रिसालत खे नथा मञनि मुख्तार कुल भईन बुरहाननि खे नथा मञनि नूर खे नथा मञनि हाज़िर नाज़िर खे नथा मञनि के अहिड़ा अहल बैत जे शान खे नथा मञनि के अहिड़ा सहाबा कराम जे शान खे नथा मञनि के अहिड़ा अल्लाह जे कामिल वलियन जे शान खे नथा मञनि गुस्ताखी कनि था इहा का नई ॻाल्हि न आहे पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि इन ॻाल्हियुनि ॾे तवजो ॾियो ई न इहो इन ॻाल्हियुनि ॾे तवजो ॾियो ई न बस निस्बत मोहब्बत पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल सां मज़बूत रखो ईअं न आहे बाबा हे फलाणो सैयदा वॾी चादर थो पाए शैतान वारी ड्रिगी ॾाढी अथसि हथ में तस्बीह अथसि मीमणो थी वेठो पर यादि रखो जेको मुर्शिद इमाम करीम कंबर वारे जे बचन खां फिरियो त ख़ुदा जो कसम उन सां खाइण पीअण हराम करे छॾियो उन सां खाइण पीअण हराम करे छॾियो
या तरीक़त दरबार हुसैन आबाद जे खिलाफा जेरो भी वॾो मुफ्ती हुजे उन सां खाइण पीअण उथण वेहण हथ मिलाइण हराम जॾहिं वो दरबार हुसैन आबाद पाक दरबार तेरे दरबार ता हज़ारे गुनाहगार नेक वक्त नेकोकार बणजी वया जेको हिननि ईमानी रूहानी नूरानी दरबार में गलत फतवाऊं हणे राफ़िद जी फतवाऊं हणे याद रखो उन ॿियो नंबर मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती ॿियो नंबर मौलवी खां बाइकाट कयो वास्तो ताल्लुक खत्म करे छड़ियो ॿियो नंबर पीर खां वास्तो ताल्लुक खत्म करे छड़ियो जेको दरबार हुसैन आबाद जे खिलाफ इहो ई पैगाम इहा ई तरीक़त साहबा कराम बिन हुंदा जेको सोने मदीने वाले खां खिलाफ हुंदा उन्हनि जो शक्ल भी साहबा कराम खे न वणंदी हुई अहिड़ी तरह जेको मुर्शिद कामिल जे खिलाफ दरबार जे खिलाफ दोस्ती ते न हलो फलाणो मुल्लो दोस्त हो मुखालिफ पार्टी उन जो दोस्त उन जे करे वणणो पए अरे इन्हनि दोस्तनि जी दोस्ती कम न ईंदी इल्ला मुत्तकी क़याम जहिड़ी दोस्ती कम ईंदी मुत्तकी परहेज़गार अल्लाह जे कामिल वली मुर्शिद कामिल जी दोस्ती क़यामत में कम मुल्ला छा कंदा कुछ न करे सकदा पाण फादलन चंद्रा पाण फादलन केतिरियूं गारियूं ॾियनि था केतिरो ॻाल्हाइनि था पोइ बि उन्हनि खे सुकून न आहे अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह वाह सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा अवां जे कदमनि तां कुर्बान केतिरे भेरे बकवासूं कनि था गारियूं ॾियनि था तसव्वुर तव्हांजो कयूं था सभु दुख तकलीफ़ूं ये खत्म थी मुल्ला सोचन था मुल्ला इज़म दो नंबर सुन्नी मुल्ला बोजा कुन्नी मुल्ला ये सोचन था गारियूं ॾेई इल्जाम हणाए सैयद खे ये कयो जख्मी कयो दिल के जख्म पहुंचायो अरे तू छा जख्म पहुंचाए अरे वला किन्नल मुनाफिकीन तू छा जख्म पहुंचाईंदे मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा मूंसां गॾु आहिनि अम्मा सैयदा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जो करम गॾु आहे मौला अली जो करम गॾु आहे असले में करीमन मूंसां गॾु आहिनि मुंहिंजा बाबा साईं मूंसां गॾु आहिनि मूंसां मुंहिंजी जमायत गॾु आहे केतिरा भी जख्म पहुंचाईंदे पर याद रखो जख्म पहुंचाइण जी कोशिश कंदे लानती मलून ॿियो नंबर मुल्ला तू पाण में थी पवे तुझे दिल में आहे अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जख्म पहुंचाईंदे भी असां खे खुदा जो कसम उहो जख्म लगनी नथा जख्म थियनि नथा उहो साॻो ई तोखे मोटी मिलनि था असां जी दिलनि में सुकून करार राहत न गारनि जी परवाह आहे याद रखो गारनि जी परवाह न आहे न मौला अली गारनि जी परवाह कई न इमाम हुसैन गारनि जी परवाह कई अरे तू जो कम्मा तू यजीद जो पुत्र तू मरवान जो पुत्र मुल्लो तो मरवान जा पुत्र आयो यजीद जा पुत्र आयो शिमिर जा पुत्र आयो तवां जो गारियूं ॾियण सैयद जो कम्मा सबर कर तवां जो कम्मा गारियूं ॾियण त मुर्शिद इमाम करीम कंबर वारे जे आल जो कम्मा सबर कर को काम के परेशानी ना है परेशान न थो इंशाअल्लाह इमाम मुर्शिद करीम कंबर वारी जी खिदमत अक़दस में अर्ज़ा बुधन था कद आइन त पढ़े असां जी खिदमत में अर्ज़ा हज़रत क़िबला बाबा साईं जी खिदमत में अर्ज़ा त इंशाअल्लाह ताला मां अर्ज़ कर रहे हूं अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कर रहे हूं अम्मा साईं जी बारगाह में अर्ज़ कर रहे हूं थोड़े दिलबर मदीने वाली जी बारगाह में अर्ज़ कर रहे हूं मौला अली साईं जी बारगाह में अर्ज़ कर रहे हूं हसनैन करीम जी बारगाह में अर्ज़ कर रहे हूं खुसूसन अम्मा सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जी बारगाह में अर्ज़ कर रहे हूं मुझी अम्मा
हे मुखालिफत केतिरो भी कन केतिरो भी ॻाल्हाइनि पर मुंहिंजो इहो अर्ज़ आहे अम्मा साइण मां त बर्दाश्त कंदमि पर हिननि दुनिया वारनि खे ॾेखार जेके मुखालिफ़न जेके मुनाफ़िक़ अम्मा साइण पंहिंजे बाबे जी बारगाह में अर्ज़ कर बाबो ही हथ खड़े नज़र जो फेराए हे मुनाफ़िक़ ज़लील ख़्वार इंशाअल्लाह फ़कीरो मां तव्हांखे लिखी ॾियां त अन क़रीब कुझु थियान ऐं अन क़रीब ये मीमड़ा जेके मीमड़ा कसम वतन में चादर पातल 2 नंबर समझो था 2 नंबर 10 नंबर सभिनी खे खुदा जो कसम मुंहिंजो सोनो इमाम मुर्शिद करीम कंबर वारो ज़लील ख़्वार कंदो अन करी मुआ परेशान ना ता परेशान आया मैं तने दो चवा मुल्ला 2 नंबर नंढा मुल्ला वडा मुल्ला उनदा छोरा वडा मुल्ला कुराड़ा मुल्ला वडा मरवान नंढा मरवान समझो था सन्ना मरवान सुक्का मरवान सब मरवान इंशाअल्लाह सब यजीद सब शिमर अन करीब ज़लील ख़्वार थींदा ये ना है सुन्नी की दावा करे तो इल्जाम हणे तो याद रखो सुन्नी हुजे केड़े भी मसलक सां वास्तो हुजे तो जो गलत इल्जाम हण दे अन करीब इंशाअल्लाह तू ज़लील ख़्वार थींदे दुनिया तो के दुश्मनी दुनिया वाला तो के दुश्मन अहले मोहब्बत वारो तो अल्लाह वारन जी मोहब्बत है असा में राफ़त हो जिया ना हे एती रश न ॾिसी गुज़िरियल साल को कम चढ़ेला गुज़िरियल साल को कम चढ़ेला हाणे मुंहिंजी जेकी नज़र जेके वेठा आहिनि तक़रीबन नौजवान तबको नज़र अचे थो तक़रीबन नौजवान तबको नज़र अचे थो सभु मोहब्बत वारा दिलबर मदीने वारे जो करम असां में इन जमात में हुसैनी जमात में अहल बे जो करम अहल बे दर्जा चौकीदार पहरेदार गुलाम असां साहब असां मोहब्बत रखण वारा असां वलियन सां मोहब्बत रखण वारा असां जो करम इन जमात में आ त याद रख जदियो हे जेकी तरक्की आ कामयाबी आ या तोखां बर्दाश्त नथी थे केरा साहब जो गुस्ताख अरे मीमड़ा तू सिर्फ ठीको खयो सुनियो त जो गंदा मुल्ला तू ठीको खयो सुनियो त जो तू छा कयो तू तुझे लग्यो मुल्ला तुझे धड़कन सा के राफ़ी थिया के खारजी थिया मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी झलकार सा राफ़ी खारजी सहीउल अकीदा अहल बदो साहबा वाला बनजी वया है ना जी अॻियां हणनि था गर्मी आहे न घणी अॻियां हणनि था पोयां कुझु मुलू त न वेठा ॾिसो मथां मुल्ला दोस्ती वारो वेठो हैदर हैदर एड़ी हणो एड़ी हैदर हणो सच्चा हैदरी असां अली साईं जी सीरत असां में पंजतन जी सीरत असां में करबला वारनि जी सीरत असां में आए न पंजतन जी सीरत आए न करबला वारनि जी सीरत असां में आए न त करबला में दोल न वया समझो था करबला में दोल न हुआ करबला में शाही नमाज हुई करबला में शाही तारत हुई करबला में शाही जिक्र व अज़कार हुयो अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आवाज़ बोलो ला इलाहा
इलाहा इल्लल्लाह। मां समझा तो गर्मी घणी आ पर तवां जे कदमन तो कुर्बान जोड़ी गर्मी में जमीन सा जमी बैठा हो। सुभान अल्लाह नजर आ ए खारजी कुत्ता रावजी चवण वाला मलून दुस मुझे इमाम मुर्शिद करीम कंबर वार जो फैज रूहानी ता तसरुफ एडी गर्मी जे बावजूद ये आशिक जमीन सा जमी बैठान यो मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वार जो फैज फैजान तसरुफ बिना हुसैनी फकीर में बही रहो उन जमीन सा जमी बिहार ए आशिक एक महीनो चाहे हफ्तो चाहे महीनो चाहे साल चाहे अगर हिन के हुक्म थे त क़यामत ताईं आशिक बैठा रहंदा। छो मौलवी साहब पढ़ो शेर ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है। आहे नहीं दिल हुसैनियान दिल हुसैनियान ईमान हुसैनियान मां अञा वधाईंदा इश्क मोहब्बत में वधबो आखिरी गाल दिल भी हुसैनियान अकीदो भी हुसैनियान आहे दिल भी हुसैनियान अकीदो भी हुसैनियान ईमान भी हुसैनियान अखियों भी हुसैनियान ज़बान भी हुसैनियान कन्न भी हुसैनियान दिल भी हुसैनियान दिल जो धड़कन भी हुसैनियान खून जो असांजे जिस्म में गर्दिश करे रहो आ तो उन खून जे कतरे कतरे में आवाज निकल रहो आ या इमाम हुसैन वाह इमाम हुसैन या इमाम हुसैन सुभान देखा अञा मौलवी साहब टाइम आहे जी अब्बा नारो ना त मां भी चवां तो ये दिल भी हुसैनी है छोथो मां पढ़ा मौलवी साहब पढ़ी वयो पर मां न करे पढ़ा थो ये हाज़री मुजी अम्मा सैयदा वट भी लगे त मौला अली वट भी लगे त हसनैन करीमैन वट भी लगे त करबला वारन वट भी लगे त इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वट भी लगे त हजरत जबला पढ़दा साईं वट भी लगे पढ़ दो केड़ी ललकार सा पढ़ो मौला अली वारी ललकार सा पढ़ो अली का इश्क मुकद्दर संवार देता है अली का इश्क मुकद्दर संवार देता है अली का बुग़्ज़ को चेहरा बिगाड़ देता है अली के जिक्र को अदना न समझो ऐ मुनकिर अली वो है जो एक हाथ से खैबर उखाड़ देता है। अगर गड पढ़ो तमा पढ़ा इन नादन के परचम बढ़ाए तब मुझी भी दिल मां भी हाजिरी लगाया पढ़ा की वजह से चौ चौंदो इन ना पेरो प्यारी उठी गया हथन के ले रहा हो पो मां पढ़ना हाजिरी लग रही है काम हाजिरी लग रहा तो चौ ये दिल भी हुसैनी है ललकार सा शाह मर्दा वाली ललकार चो ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अञा जज्बो घटा छो सुभान अल्लाह को हदर करे थो को जिक्र अल्लाह 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 करे थो को करे थो या अली या अली या अली
अली सांजी सीरत असां हैदर हैदर करण असां जे में अली सांजी सीरत हूंदी आहे उन में हैदर हैदर करण ठहंदो सुठो लगंदो चओ ये दिल भी हुसैनी है अल्हम्दुलिल्लाह अपना तो ईमान भी हुसैनी अल्हम्दुलिल्लाह अपना तो अकीदा भी हुसैनी है अन्या चवा ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल का धड़कना भी हुसैनी है अपना तो अकीदा भी हुसैनी है तो अपना तो ईमान भी हुसैनी है याद रखो नास दियो आग दियो अपनी तो गुफ्तार भी हुसैनी है तो अपनी तो रफ्तार भी हुसैनी है आहे नहीं तो असां जी गुफ्तार हुसैन असां जी रफ्तार हुसैन असां जी दिल हुसैन असां जो तन मन धन हुसैन आहे तो हर शय इमाम हुसैन तो हर शय इमाम हसन साईं तो हर शय आल बैत मुस्तफा जे अर्ज कर रहा हूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिय हिक जाना नसरुल्लाह जो हेडू लख करोड़ जान अल्लाह ताला दीदो या रसूल अल्लाह माजे बचन तमा पाजी हर जान के कुर्बान कंदो इमाम हुसैन करबला जे मैदान में परवाह कई इमाम मुर्शिद हुसैन याद रखो मुल्ला जे मैदान में परवाह कई एड़ी तरह मुल्ला मर्द मरी वजे तुझे अपन नारन जा हद अगरी वया तुझा हद अगरी वीदा पर याद रखो इन सैयद जे कदम के पोते न कदे दियो सुने इमाम मुर्शिद करीम कबर वार जे नजर सा मुजा कदम इंशाअल्लाह अगते तमुल्ला इमाम मुर्शिद करीम कंबर वारे के उन टाइम फकीर नौजवान त उन टाइम फेसबुक जो दौर न हो उन टाइम सोशल मीडिया जो दौर न हो उन टाइम भी इनन बलूगन जा बाबा बिल्ला समझोदा इनन बलूगन जा बाबा बिलड़ा इनन गुलरन जा बाबड़ा कुतड़ा होया सोशल मीडिया जो दौर न हो लिखी हुआ पर हाने सोशल मीडिया आम जाम थी वई फेसबुक आम जाम थियो कुतड़ा भी आम जाम थिया इन्हनि कुतड़न जो भौंकण भी आम जाम थियो ते याद रखो हुनन जो कम मरवान यजीद शेर वांगुर आज बदर मुस्तफा जी गुस्ताखी कर हक वार जी गुस्ताखी कर अरे जान जा पुट सामो फेसबुक ते तो लिखे मजार वारे ने गादी वारे दे न वञो खाओ भी मानियो तौजी पर गादी वारे दे न वञो सबक कहिड़ो तो नीमक हरामी वारो सबक छोजो पाण नीमक हराम आहे पाण नीमक हराम जेको नीमक हराम हूंदो उहा बेनीमत वारा सबक ॾींदो हराम वारा सबक ॾींदो पर याद रखो जेको सच्चो हुसैनी हूंदो नीमक के मलाइंदो एहसान के मलाइंदो मेहरबानी के मलाइंदो याद रखो तो जड़ा आया वया कुछ न सकदा याद रख मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो फैजान वधंदो रहंदो याद रखो कराची वाले को गारियों दे रहे कराची वाले मुल्लन को गारियों दे रहे लाहौर वाले मुल्लन को गारियों दे रहे याद रखो गारियों दे मरी दा थप करे वीदा पर याद रखो सैयद जा कदम पोते न हुंदा सैयद जी ज़बान पे कल्ब हैदर होयो हैदर कब्र में भी हैदर हुंदो कब्र जे निकल वक्त भी हैदर हुंदो त माशा मैदान में भी पोया वाला भी जवन है
जगह बैठा सब हाथों के बल जमाना जो है दर जो दिल अली जान अली दिल पर अली ईमान अली ईमान अली कलब अली जान अली अकीदा अली मजहब अली मजहब में भी अली अकीदे में भी अली जब अली मजहब है अकीदा अली है ईमान अली है। ये मेरा सिर्फ कहना नहीं है, मेरे इमाम मुर्शिद करीम पैगंबर वाले का फरमान है। मुर्शिद करीम पैगंबर वाले का क्या फरमान है? मेरा ईमान अली, मेरी दिल अली, मेरी जान अली, मेरा मजहब कहो अली 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 मौला हमारी चंदा मजहब की अली। अरे मौला अली का बगैर मजहब को हली न सका। ये मजहब में ना है वो मजहब है ना वो मजहब है ना। अली साईं शेर इमाम मुत्तकीन है, इमाम मुत्तकीन केरा मुत्तकीन जो इमाम परहेजगार जो इमाम अल्लाह जे कामिल कामिल वली जो इमाम जको वली समझो वो मौला अली जे दर के झुकणो पवंदो त मौला अली ठप्पो हणी उनके को पाण वली बणाए अली साईं केर इमाम मुत्तकीन है कायदिल गुर्रिल मुहज्जिरीन क़यामत जे दी मुजा सोना इमाम अली इमाम अली नूरानी चेहरे वाला नूरानी चेहरे वाला केर है मुझे सोने इमाम मुर्शिद करीम पैगंबर वाले जा मुरीदा है क़यामत जे दी मौला अली सरकार था नूरानी चेहरे वाले जा इमाम अगवान रहबर रहनुमा हुदा इते भी असा हुसैनी उते भी हुसैनी कब्र में असा खपे हुसैनी मौला ये पाण ऑर्डर रखो पाण ऑर्डर रखो इश्क वाला असबाब सबक दिना अता फरमाया सिखाया मुझे सुने इमाम मुर्शिद करीम पैगंबर वाले सिखाया ए फकीरो निस्बत वारो मोहब्बत वारो मां तवा के लिखी रिया अहल बेजी मोहब्बत में राफ़त पैदा न थी दिया। अहल बेजी मोहब्बत दिल पर मदीने वाले नबी साईं जे करीब मुल्ला चवंदा अहल बेजी मोहब्बत राफ़त उन्हनि खे ताक़त ॾियणा याद रख इमाम मुर्शिद करीम सेखारियो अबू बकर सेखारियो उमर सेखारियो साहब सेखारियो याद रख अल्लाह जे कामिल कामिल वली सेखारियो अहल बेजी मोहब्बत जन्नत जी सनद अहल बेजी मोहब्बत जन्नत जी पूजिया हसन हुसैन जी मोहब्बत मौला अली जी मोहब्बत अम्मा खातून जी मोहब्बत जन्नत ऐं पहचान जो रस्तो जन्नत जी पूजिया जन्नत जी सनद अहल बेजी मोहब्बत सिराते मुस्तकीमा अहल बेजी मोहब्बत दिल पर मदीने वाले ताईं पहचान जो रस्तो ऐं दिल वाले कनेक्शन के जोड़ जो रस्तो अहल बेज खां परे किताब पढ़ी गोता खाई सूजी वया शिकिल ये फिरी वई थई रिश वांगुर थी वया तो मैं नीमक आहे फेने कुआ तो याद रखो दिल पर मदीने वाले जी मोहब्बत जी दावत मुल्ला करे थो पर बचन था अदावत तो रखे बुग़्ज़ तो रखे बगावत कई थई अहल बेज मुस्तफा सा अरे लानती मुल्ला याद रखो तू दिल पर मदीने वाला परे आहे दिल पर मदीने वाला उन्हनि जे जो है दिल पर मदीने वेचो दीन फकीरो याद रखो दीन के मुल्ले जो ना है दीन के कराची वाले 2 नंबर मुफ्ती जो ना है दीन के बाहर वाले 2 नंबर मुफ्ती जो ना है ये दीन ना है तो मुझे सोने दिल पर लजपाल मदीने वाले जो ये को साबित लिख दो फैसला लिख दो है सुनिया है गैर सुनिया पर याद रखो और किताब पढ़न था कुरान पढ़न था उनके मुर्शिद कामिल अमल ना है वो फटके लगे अल्लाह ताला फरमाए तो अर रहमान फसल ही खबीरा रहमान जी खबर के बाखबर को पूछो बाखबर केरा मुर्शिद कामिल अमल मुर्शिद कामिल उहो मिलो है जे असाए समाजे दिल के सुने दिल पर मदीने वाले जे इश्क मोहब्बत जो मरकज बना छड़ियो एक अंधा मुल्ला राज़ी चवण वाला गंदा
मुल्ला याद रखो हिकु तसा जो अहल बैत मुस्तफा जी दामन में है ॿियो तसा जो असहाब मुस्तफा जो दामन केड़ी रामज़त केड़ी रामज़त तू फैसलो कंदे गुंडा लुच्चा लफंगा मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती मुल्ला तू फैसलो कंदो तू फैसलो कंदे ये दरगाह राफ़ज़ी थी वई ये दरगाह खारजी थी वई अरे तू केतिरा भी फैसला कर पहिरियों तू पंहिंजे घर जो फैसलो कर पहिरियों तू पंहिंजे ॿारनि औलाद बदल छोरनि खे सुधार अरे पहिरियों तू पंहिंजी माई खे सुधार ॿियनि जो फैसलो कर याद रख हाणे भी असा खुदा जो कसम सोने इमाम मुर्शिद करीम कमर वाली निगरानी में हली रहा तो गोता खाए मुल्लू असा जा जो हुसैन आलम उन जे कर में अर्जा बुधो छड़े दो नंबर मुल्ला मुफ्तन के ये कम नहीं दव ये कम नहीं दव ये फिटकाई दव सब कुछ मुर्शिद का मिलो केर ता में आलिम थे अगर ता के इल्म नसीब छो मुर्शिद कामिल कमल के सदके नसीब छो पंजे अबे का पूछो जे नवा जवान आलिम आयो पंजे अबे का पूछो पेरो ता जो अबो होयो केर छा होयो पेरो फकीर होयो सच्ची फकीरी सच्चे मुर्शिद कामिल जीवन में आई फकीरी भी आई इल्म भी मिलो बगैर फकीरी के याद रखो बगैर मुर्शिद कामिल जे इल्म पढ़ण बेकार इल्म पढ़ जे भी कढ़ जे भी पढ़ण वारो उस्ताद हुआ कान वारो मुर्शिद कामिल हुआ पढ़ो पढ़ो भी तो कड़ो भी मुर्शिद कामिल कमल काढ़ी दो रुको तवा इल्म दे नाज कदो तवा के लुच्चा ॿियो नंबर मुल्ला खड़ा पैदा थिया जेके डॉलर दे खरीद छडन अहल बैत मुस्तफा जी मोहब्बत कढो याद रखो उन जे चवण में न जो पंहिंजे ईमान खे बचायो याद रखो अर्शे खत्म थी वेंदो काश न रहंदो बस निस्बत मुर्शिद कामिल कमल सां मजबूत रखो मुर्शिद कामिल कमल वारो रस्तो हुआ जेको रखो इन पर मदीने वाले भी पहुंचाई दो साहब भी पहुंचाई दो अहल बैत भी पहुंचाई दो मुर्शिद कामिल कमल वारो वो रस्तो सिरात मुस्तकीम वारो रस्तो जेको अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाए तो सिरातल लज़ीना इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम हर नमाज में यही दुआ करना हो या अल्लाह असा के सीधे रस्ते ते हला सीधे रस्तो वो केड़ो नबी सिद्दीक शहीद अल्लाह जे कामिल कमल वलियन वारो उन रस्ते ते न कुरान सा पहुंची सकते याद रखो न नमाज सा पहुंची सकते उन सिरात मुस्तकीम पे सच्चे रस्ते से मजबूती सा पहुंची निगाह सा पहुंची नजर सा पहुंची निगरानी सा हलाई है मुर्शिद कामिल कमल हलाई सोचो फखरुद्दीन राज़ी बड़ो आलिम हो फखरुद्दीन राज़ी के किताबन बचायो न के बचायो तो मुर्शिद कामिल कमल बचायो मुरीद फकीर हुजे या आलिम हुजे या गैर आलिम हुजे मुश्किल वक्त मुरीद के हुंदो इंदो तेरा सच्चो मुरीद मुर्शिद कामिल कमल के सर कंदो जे मुफ्ती आज़म बलोचिस्तान मुफ्ती अब्दुल खालिक तकलीफ आई सुने दिल पर लजपाल इमाम मुर्शिद करीम कमर वार के सदुक अकेलो होयो उम्र में सदुक या इमाम मुर्शिद करीम कमर वाला करम कर जने सदुक सच्चे अकीदे वारो होयो अल्लाह ताला हिजाब जा पर्दा हटाए छड़या वो आवाज सुन इमाम मुर्शिद करीम कमर वाले वाटे कमर में पहुंचो मौलवी साहब बलोचिस्तान में होयो तो मौलवी साहब बलोचिस्तान का अर्ज कयो जने अर्ज कई तो मौलवी साहब बयान फरमाइंदो हो मां निंद्र न होयम मां जाग में होयम जागा गयो पंजे मुर्शिद कामिल कमल के सदुक मुजा सोना इमाम मुर्शिद करीम कमर वाला कमर का खुशदार बलोचिस्तान पहुंची फरमायो ए मुफ्ती साहब परेशान न थी तू नंबर दे दो कुछ भी न थींदो तो पाण मुफ्ती साहब फरमाया था सोना इमाम मुर्शिद करीम कमर वाले पांजो दस्ते सीने ते जो घुमायो त करम थी वयो बीमारी खत्म थी वई उठी पिया
चवण जो मकसद ही हुआ आलिम हुजे गैर आलिम हुजे सब जला मुर्शिद लाज़मी सब जला मुर्शिद ज़रूरी जे जो मुर्शिद न हुंदो त उन ते शैतान हमला कंदो उन के हलाइण वारो शैतान वारो हुंदो पर जे जो मुर्शिद कामिल अकमल हुंदो उन के हलाइण वारो उ मुर्शिद कामिल अकमल रहमान वारो हुंदो ए हुसैनियो अमा के मुबारक असा के मुबारक इन पुरफितन दौर में दजाली दौर में दुनिया हैरान दुनिया परेशान एड़ा बयान के सारे में सड़ी अन्या घणा मरंदा घणा किरंदा घणा करंदा पर यार कम वधंदो रहे तो ॾियो ॾींहुं नौजवान वधंदा रहनि था ॾियो ॾींहुं इमाम फ़कीर में कंबर वाजो फैज़ान वधंदो रहे तो अन्या वधंदो रहंदो बस निस्बत मोहब्बत मुर्शिद सां मज़बूत रखो निस्बत मोहब्बत दिलबर मदीने वाले सां मज़बूत रखो निस्बत मोहब्बत अहल बद सहाबा सां मज़बूत रखो मुर्शिद सां निस्बत मज़बूत पेरो डाको मज़बूत कबो के तो चढ़ी पेरो डाको मुर्शिद ॿियो डाको मदीने वाला अल्लाह ते पहुंचाई दो जने तो मुर्शिद समझ में नहीं दो दिलबर मदीने वाला समझ में नहीं दे दिलबर मदीने वाला समझ में नहीं दे अल्लाह समझ में नहीं दे जेड़ी तरह को फरमाए तो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं मुर्शिद कामिल अकमल जो है अल्लाह से मिला देते हैं मौजूद मुर्शिद कामिल अकमल जो है सोने दिलबर लजपाल मदीने वाले से मिला देते हैं दर या स्टेज मुर्शिद करीम की तरफ अब सोर जाए मुझे हादी मुर्शिद करीम दुआ फरमाइंदा अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना व अख्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिह वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिज़ ज़ालिमीन फंसुरना अलल क़ौमिश शयातीन या अल्लाह मदीने वारे साईं जे सदके तू राज़ी थी मुंहिंजा मौला असां ते करम कर रहम कर मुंहिंजा अल्लाह गुनाहगार आऊं बदकार आऊं बेकार आऊं सदके मदीने वारे साईं जे सदके महबूबन मुर्शिद करीमन जे सदके इन प्यारे ॾाढा साईं जे सदके मुंहिंजा मौला तूं असां गुनाहगारनि खां राज़ी रह मुंहिंजा मौला या अल्लाह जेका भी जमात आई आहे तूं हिननि खां राज़ी रह हिननि जो अचणु क़बूल फरमाए हिननि जो तकलीफ़ूं परेशानी दूर फरमाए मुंहिंजा मौला परे परे खां आया आहिनि हिन गर्मी में वेठा आहिनि तूं हिननि खां राज़ी रह मुंहिंजा मौला हिननि जा जाइज़ इरादा नेक मक़सद पूरा फरमाए जेके भी सवाल खणी आया आहिनि मुंहिंजा मौला जाइज़ इरादा खणी आया आहिनि मुंहिंजा सदके मदीने वारे साईं जे तूं हिननि जा पूरा फरमाए या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका सगीस या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका सगीस अल्लाहुम्मा अग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा अग़फ़िर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर या अल्लाह मुझे महबूबन मुर्शिद करीमन जी दरबार आलिया हुसैनाबाद ता क़यामत दीन सां इस्लाम सां शाद रख आबाद रख या अल्लाह मुझे ॿिन्ही बचन जो ख़ैर हुजे या अल्लाह मुझे नंढड़नि बचड़नि जो भी ख़ैर हुजे असांजे अज़ीज़नि क़रीबनि जो ख़ैर हुजे दरबार आलिया हुसैनाबाद वारनि जो भी ख़ैर हुजे या अल्लाह मुझे महबूबन मुर्शिद करीमन जे प्यारनि ग़ुलामनि जो ख़ैर हुजे हिन हुसैनी जमात जो ख़ैर हुजे मुंहिंजा मौला या अल्लाह बीमारनि खे कामिल शिफ़ा ॾे बे औलादनि खे नेक सालियो नरीना औलाद अता फरमाए कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाहे मर्ज़ वारनि जा मर्ज़ लाहे व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व सहाबी अजमईन आमीन बिजाहे सय्यदिल मुरसलीन
बेरहमतिक या रहमर राहिमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या